सोबोदरो जे वार्ड नंबर 1 बेनजीर कॉलोनी से रवासन बुनियादी सहूलत न हुजण करे टाउन कमेटी सोबोदरो खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो। बेनजीर कॉलोनी में जो सो रंधड़न के कंहिं क़िस्म जी सहूलत कान्हे, न पेवर ब्लॉक आहे, न नाली आहे, न गैस आहे, न बिजली आहे। तव्हां इहो सूरत हाल तव्हां पाण ॾिसो, इहो तव्हां ॾिसो, इहा नाली आहे। हीअ 10 सालनि खां वठी माण्हू वीचारा रड़ंदा था अचनि, हिते न को वाली आहे न वारिस आहे। हीअ सॼी हालत ॾिसो, असांजी तमामु हालत हिते ख़राबु आहे। उहो असां अर्ज़ु था कयूं, असांखे महिरबानी करे सीसी ब्लॉक लॻी वञे, भरा पइजी वञे, असांजी आई अपील आहे बाबा। नालियूं ठहनि, असांजो सॼी ॾिसो था दिकियूं केतिरियूं लॻियूं, पाणी रंडिजी थो पए, ॿार किरी था पवनि, स्कूल वारा को मस्जिद में वञी साफ़ नथो असुर जो करे। सफ़ा गंदगी लॻी पई, 8 ॾींहं 9 ॾींहं 15 ॾींहं पाणी था कढी कढी असां बेज़ात पिया आहियूं। तव्हां ॾिसो था हिते गंद किचिरो लॻो पियो आहे, नालियूं बंदि लॻी पियूं आहिनि, कोई हेॾे अचण वारो ई कान्हे को। हिकिड़ो ईंदो सीपर, उहो बि हाणे अचण वञण छॾे वियो आहे। सॼो ॾिसो था भाऊ, कचिरो लॻो पियो आहे, हेॾो ढेर लॻा पिया आहिनि, हेॾो नाली बंदि लॻी पई आहे, कोई हेॾे अचण वञण लाइ राज़ी कोई कान्हे को। हिकिड़ो सीपर ईंदो, उहो बि हाणे कान थो अचे, ॿियो हफ़्तो आहे। साईं हिते का बि सहूलियत न आहे। तव्हां नाली हे रोड ॾिसो था, हे दग असांजी हालत लॻी पई न। बेनजीर कॉलोनी आहे असांजी, हे सॼी गंदगी लॻी पई आहे। नालियुनि जो बि पाणी माना उहो ई बीठो आहे, गंदगी ॾाढी लॻी पई आहे, ॾाढी तकलीफ़ आहे असांखे। तव्हां पाण ॾिसी सघो था। कैमरा टीम सां गॾु कलीम कोकर, टीवी न्यूज़ सोबोदरो।